विछुअ जे बारे में हैरान कंदड़ हक़ीक़तूं। विछुं ज़मीन ते रहंदड़ रेढ़ियूं पाईंदड़ हिकु ज़हरीलो जीतो आहे। अक्सर माण्हू इन जे बारे में इहो ई ॼाणीनि था त इन जो ॾंग तमामु ज़हरीलो ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे। जंहिंखे विछुअ ॾंग हंयो हूंदो उहो ई चङीअ तरह इन अज़ियत खां वाक़िफ़ु हूंदो। अक्सर करे माण्हू मरी त कोन था वञनि, पर उन ॾंग वारी जाइ ते बर्दाश्त न थींदड़ सूर थिए थो। इन लाइ असां वटि जॾहिं बि विछुं नज़र ईंदो आहे त उनखे माण्हू मारे छॾींदा आहिनि या वरी उन खां परे भॼी वेंदा आहिनि। साइंसदाननि विछुअ ते तहक़ीक़ करे इन बाबति केतिरियूं ई हैरान कंदड़ हक़ीक़तूं बयानु कयूं आहिनि। हिकु मादी विछुं हिकु वक़्त में 10 खां 100 बच्चा पैदा करे थी। इहा ॿियनि जीतनि वांगुरु आना ॾियण बजाए बच्चा ॼणे थी। पैदा थियण वक़्तु उन्हनि बच्चनि जे जिस्म जो ॿाहिरियों तह निहायती नरम थिए थो, जंहिं करे हू 10 खां 20 ॾींहंनि ताईं पंहिंजी माउ जी पुठीअ ते रहनि था, जेसीं ताईं उन्हनि जो ॿाहिरियों ढांचो सख़्तु नथो थिए। पोइ हू पंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआति कंदा आहिनि। विछुअ जी उमिरि पाण जहिड़नि ॿियनि जानदारनि जे भेट में वधीक थिए थी। अक्सर जीत कुझु हफ़्ता या महीना जीअरा रहंदा आहिनि, पर झंगली विछुं 2 खां 10 सालनि ताईं जीअरा रही सघनि था। अगरि इन्हनि खे कंहिं महफ़ूज़ जॻह ते रखिजे त उन्हनि जी उमिरि 25 साल बि थी सघे थी। विछुअ खे 8 टंगूं, हिकु डिघो पुछ जंहिंजी चोटीअ में ॾंग हूंदो अथसि ऐं 2 मुछूं थियंसि थियूं। विछुअ जी 2 ज़ाहिरी अखियुनि खां सवाइ क़िस्म जे हिसाब सां 6 खां 12 अखियूं थियंसि थियूं, पर पोइ बि संदसि नज़र एतिरी तेज़ नाहे हूंदी। हिननि जा केतिरा ई क़िस्म थियनि था। अक्सर विछुं रेगिस्तान, आली मिट्टी, पथरनि जे हेठां, नहरुनि ऐं दरियाहनि जे किनारनि ते तोड़े जानवरनि जे छेणनि में रहनि था। चयो वञे थो त मादी विछुं मेलाप खां पोइ पंहिंजे नर खे खाई वेंदी आहे, पर हक़ीक़त में इहो सदाईं नाहे थींदो। का बि मादी विछुं तॾहिं ई पंहिंजे नर खे खाईंदी आहे जॾहिं मेलाप खां पोइ खेसि महसूसु थिए त संदसि जिस्म अंदरि पैदा थींदड़ बचनि लाइ ख़ुराक घटि आहे। इन ई सूरत में मादी पंहिंजे नर या साम्हूं ईंदड़ मादीअ जो शिकार कंदी आहे। मादीअ खे जॾहिं पंहिंजी ख़ुराक नाहे मिलंदी त हूअ पंहिंजे बचनि खे बि खाई वेंदी आहे। इहो तमामु घटि थींदो आहे त बच्चा पंहिंजी माउ खे खाईंदा आहिनि। अगरि माउ खे पंहिंजे लाइ ख़ुराक मौजूदु आहे पर बचनि लाइ नाहे त हूअ पंहिंजे जिस्म खे ज़ोर ॾींदी आहे, जंहिंसां संदसि जिस्म मां पाणियाठ ख़ारिज थींदी आहे, जंहिंखे बच्चा पीअंदा आहिनि। उन दौरान बचनि जे जिस्म मां ख़ारिज थींदड़ केमिकल माउ जे जिस्म में हलिया वेंदा आहिनि, जंहिंसां हूअ मरी वेंदी आहे ऐं बचनि जे खाइण लाइ केतिरनि ई ॾींहंनि जी ख़ुराक थी पवंदी आहे। असां इहो त ॼाणूं था नांग जे ॾंग सबबु माण्हू मरी वञे थो, पर कुझु विछूं बि ख़तरनाक थींदा आहिनि जिन जे ॾंग सां माण्हू मरी सघे थो। छा तव्हां ॼाणो था त विछुअ जो ज़हर जेतिरो मौतमार आहे ओतिरो ई महांगो पिणु। विछुअ जे ज़हर जो 1 लीटर $1 करोड़ में विकिरो कयो वञे थो। हिकु विछुअ जे ॾंग में फ़क़ति 2 मिलीग्राम ज़हर हूंदो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में माण्हू विछुअ जी फार्मिंग करे उन्हनि जो ज़हर कढी विकिरो करे रहिया आहिनि। अक्सर करे विछुअ जो ज़हर कैंसर जे इलाज लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। लातीनी अमेरिका मां मिलंदड़ हिकु मख़सूस विछुअ जे ज़हर मां मार्गाटॉक्सिन नाले मवाद हासिलु कयो वेंदो आहे, जेको रतु पहुचाईंदड़ रगुनि लाइ मुफ़ीद आहे ऐं दिलि जी सर्जरीअ में पिणु इस्तेमालु कयो वञे थो। इन खां अलावा बग जे इलाज में पिणु विछुअ जो ज़हर इस्तेमालु कयो वञे थो। आफ़ीम जी पोख जो मर्कज़ हुजणु ऐं नस्वार समेत ॿियनि नशे वारनि शयुनि जी मौजूदगीअ में ख़ैबर पख्तूनख्वा में नशो का नई शइ नाहे, पर तव्हां इहो ॼाणे हैरान थी वेंदा त हिते मोवल विछुअ खे सुकाए उन जो पुछ पटे उन खे महटे पाउडर बणाए सिगरेट में भरे पीअनि था या टांडे ते रखी उन जे दुहे जा कछ हणनि था। सिहत जे माहिरनि हिन नशे खे सभ खां ख़तरनाक करार ॾिनो आहे। माहिरनि मुताबिक़ विछुअ जे ज़हर जा कछ लॻाइणु इंसानी दिमाग़ लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। विछुअ जे ज़हर जो नशो यादाश्त जे ख़ात्मे जो सबबु बणिजी सघे थो।